अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, ही आहे ईद जो स्पेशल प्रोग्राम ॿारनि जी दुनिया ऐं उन में मां आहियां तव्हांजो दोस्त मंसूर कलबानी ऐं मां आहियां कशिफ राजपर। दोस्तों तव्हांखे सभु खां पहिरियां त ईद जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं मुंहिंजी तरफ़ां नंढनि ॿारनि खे उन्हनि जे वालिदैन खे बुढ़नि खे पकनि खे सभिनि खे ईद मुबारक। मंसूर अॼु पहिरियों ईद जो ॾींहुं आहे, ईद उल फितर आहे, मिठी ईद आहे, सभिनि ॾाढियूं तयारियूं कयूं आहिनि। त तव्हां कीअं वॾा फील कयो, कीअं वॾा ईद गुज़ारियो पंहिंजी? मां त ॾाढी सुठी ईद पे गुज़ारिया, पर सभु खां पहिरियां मां तव्हांखे ईद जूं मुबारकूं त ॾिनियूं ई कोन, त हींअर था ॾेई ॾियूं तव्हांखे ईद जूं मुबारकूं क़बूल हुजनि। तव्हांखे बि ईद मुबारक। जी ख़ैर मुबारक। दोस्तों असां तव्हांखे त ईद मुबारक चई बि चुका आहियूं ऐं असां वटि कुझु महिमान बि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असां वटि कुझु तस्वीरूं ऐं वीडियो क्लिप्स बि आहिनि। उन खां पहिरीं असां पंहिंजी अदी खां पुछूं था त तव्हां रमज़ान में तयारी कीअं कई ईद जी? ईद जी तयारी त मूं काफ़ी सारी कई, कपिड़ा बि वरिता, जुतियूं बि वरितियूं, चूड़ियूं बि वरितियूं, पर मां मेहंदी शॉप ते वयमि पर मेहंदी न लॻाए सघियमि, ॾाढी सैड आहे, पर का ॻाल्हि कोन्हे, अॻिली ईद ते ज़रूरु मेहंदी लॻाईंदासीं। तव्हां पूरे रमज़ान में पंहिंजूं ईद जूं तयारियूं कीअं कयूं? मां त पंहिंजो पूरे रमज़ान में ॾाढियूं तयारियूं कयूं, पंहिंजा कपिड़ा वरिता, शलवार कमीज़, अजरक जेके मां हींअर पाए बि वेठो आहियां, ऐं उन सां गॾु पंहिंजी पैंट शर्ट्स बि वरितियूं ऐं सैंडल्स बि वरिता। ईद अचण वारी हूंदी आहे त असां पंहिंजे पेरेंट्स खां ॾाढी फरमाइशूं बि कंदा आहियूं, त ईद ॿारनि जे लाइ ॾाढी भली शइ हूंदी आहे, पेरेंट्स खां ईद जी ख़र्ची मिलंदी आहे, कपिड़ा मिलंदा आहिनि, सभु कुझु नयो मिलंदो आहे। त हिन असांजे प्रोग्राम में ॾाढा रंग हूंदा, कीअं रंग हूंदा तव्हां थोरो ॿुधाइजो। मां पहिरीं बि ॿुधाए चुको आहियां पर वरी बि ॿुधाए थो छॾियां त असां वटि तस्वीरूं बि हूंदियूं। हिकिड़ी असांजी भेण आहे, उन पंहिंजी ईद जी तयारी जूं तस्वीरूं कढियूं आहिनि, त उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं। लेकिन हुन खां पहिरियां असां थोरो ॻाल्हाए था वठूं, त मां तव्हांखे ॿुधायां त अॼु मिठे में छा ठहियो आहे तव्हांजे घर में? मुंहिंजे घर में त कस्टर्ड ऐं सयूं ठहियूं आहिनि। तव्हांजे घर में छा ठहियो आहे? हिकिड़ो त असांजे घर में कस्टर्ड ठहियो आहे, ॿियो शीर खुरमो, मतिलबु असां सभु मिठो खाईंदासीं। तव्हां प्लीज़ मिठो खाइजो घर में, ईद मिठी आहे त सभु ईद मिठो खाईंदा बि ऐं ख़र्चियूं वठणियूं आहिनि तव्हांखे। जी असां त हींअर ख़र्चियूं नथा वठी सघूं, छो जो असां हींअर हिन सेट ते मौजूदु आहियूं। असां ज़रूरु हे प्रोग्राम ख़तमु करे पोइ पंहिंजे वॾनि खां ख़र्चियूं वठंदासीं। ऐं परेशान न थियो, सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं न, ईद जा 3 ॾींहं असां 3 ॾींहं पंहिंजे वॾनि खां मिली करे ख़र्चियूं वठंदासीं। जी तव्हां मूंखे ॿुधायो त ईद जे रंगनि में ईद जूं तस्वीर कुझु फोटोग्राफ्स बि आहिनि, कुझु वीडियो क्लिप्स बि आहिनि, त हलो पहिरियां फोटोग्राफ्स था ॾिसूं। जी दोस्तों, हींअर असां ही तस्वीरूं ॾिठियूंसीं जंहिंमें असांजी हिकिड़ी भेण पंहिंजी ईद जूं तयारियूं करे रही हुई। त हाणे ईद जी तयारियुनि जी ॻाल्हि थी हले त असां वटि कुझु महिमान बि आहिनि ऐं उन्हनि महिमाननि में बि तयारियूं ज़ोर शोर ते आहिनि, उहे बि तयारियूं अॼु करे आया आहिनि, त उन्हनि जो छो न तारुफ़ कराइजे। अच्छा तारुफ़ त करायूं, पर तव्हां इहो त ॿुधायो तव्हांखे उहे छोकिरियूं तस्वीरूं लॻियूं कीअं? मूंखे त तमामु सुठियूं ऐं फनी लॻियूं, तव्हांखे कीअं लॻियूं? न उन्हनि जा पहिरियों त वार वॾा हुजनि, पोइ वार गायब थी विया, ॾाढी भली तस्वीरूं, मूंखे तव्हां ॾाढी भली तयारी कई। जी हलो हाणे महिमान ॾिठा में जेको हुयो त उहे कंहिं शइ शर्माइनि कोन पियूं, भले वार न हुजनि पर उहे शर्माए कोन पई उहा छोकिरी। हलो त हाणे पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हि था कयूं। हलो तव्हांजो तारुफ़? मुंहिंजो नालो बिस्मा काशिफ आहे, मां 8th क्लास जी स्टूडेंट आहियां ऐं मां सिंध जी तारीख़ी माॻुनि ते वञी यूट्यूब जे ज़रिए माण्हुनि खे विज़िट कराईंदी आहियां, सिंध जी तारीख़ी माॻु हुननि जी हिस्ट्री ॿुधाईंदी आहियां। अच्छा तव्हां यूट्यूब चैनल जो नालो छा? कशिफ राजपर्स ब्लॉग्स। अच्छा तव्हां पंहिंजे बारे में तारीफ़ करायो। असां वटि हे असांजी नंढड़ी महिमान आहे जंहिंजो नालो आहे समक फातिमा ऐं ही कुझु तस्वीरूं असां वटि ठाहे आई आहे, पेंटिंग्स करे आई आहे। ऐं समक तव्हांखे सभु खां पहिरियां त ईद जूं मुबारकूं हुजनि। समक तव्हां कहिड़ी क्लास में आहियो? 3 क्लास। अच्छा तव्हांखे कीअं लॻो त तव्हांखे पेंटिंग करे घुरिजे? तव्हां भली पेंटिंग कंदा आहियो, लाइक तव्हांखे त सिखियूं हूंदियूं न पेंटिंग करणु, लाइक कीअं लॻो त मां ॾाढियूं भलियूं पेंटिंग्स ठाही, मूंखे पेंटिंग ठाहिणु घुरिजे?
उन खां पहिरीं असां हिननि जी जेकी पेंटिंग्स आहिनि उहे नाज़रीन खे शो था कयूं असांजे व्यूअर्स खे। असांजे हे ॾाढी सुठी आर्टिस्ट आयल आहे ऐं हिन जो हे रेनबो जेको ठहियल आहे इहो तमामु सुठो आहे। हिन वॉटर कलर सां कलर कयो आहे ऐं तमामु मूंखे सुठो लॻो आहे ऐं पंहिंजो हेठां नालो बि लिखियो आहे बाय समक फातिमा भुट्टो। ऐं हिन जी शाज़ रसाले में हिकिड़ो शेर बि लिखियो आहे ऐं हीउ जेको हिननि जो फोल्डर आहे इहो आहे कि हर मैसेज ते आहे त हर हुननि जो ॾिसूं था। हाँ, ही सिंध जो मैप ठहियल आहे ऐं हे आहे प्रीस्ट किंग जेको मुंहिंजे दड़ो जो किंग आहे जी लाइक रहियो मुंहिंजो किंग। ऐं हीअ आहे डांसिंग गर्ल। ऐं हिन पंहिंजी सभई पिक्चर्स ॾाढी सुठियूं ठाहियूं आहिनि पर मूंखे ही सभ खां वधीक ज़बरदस्त लॻी आहे। ऐं हिन में हिकिड़ो मैसेज बि आहे समाज ऐं नियाणियुनि जी तालीम माना हिकिड़े पेर में ज़ंजीर आहे ऐं हिकिड़े पेर में स्कूल जो शूज़ आहे। ऐं ही आहे ईद जो चंड ऐं गरीब जी ईद। अॼु जो जेका इहा पिक्चर आहे इहा ईद जे हवाले सां आहे। दोस्तों ॿुधो भले ईद हुजे गरीब जी या वरी अमीर जी, ईद त हर इंसान जे लाइ हर को इंसान आहे, हर को मुसलमान आहे। भले गरीब ईद ते नया कपिड़ा न पाए पर हुन जे लाइ ईद ज़रूरु हूंदी आहे। रमज़ान ख़तमु थींदो आहे त हुन जे लाइ नई मिठी ईद ज़रूरु ईंदी आहे। वाह, तव्हांजी ॾाढी प्यारियूं पिक्चर्स आहिनि समक। हलो हाणे हीअ था ॾेखारियूं। हिन में समक फातिमा भुट्टो कलर्स कया आहिनि ऐं केतिरा प्यारा कलर्स सेलेक्ट करे कया आहिनि। वाह, मूंखे त सभु खां चङो ही रेनबो लॻो, केॾो न ज़बरदस्त आहे दोस्तो। अचूं था हाणे असांजी ॿी महिमान ॾांहुं। असां तव्हांखे ईद जूं त मुबारकियूं ॾिनियूं ई कोन त हाणे था ॾेई छॾियूं तव्हांखे ईद मुबारक। तव्हांखे बि ईद मुबारक। ख़ैर मुबारक। तव्हांजी ईद कीअं पई गुज़रे? मुंहिंजी ॾाढी सुठी पई गुज़रे। ईद जी ॾाढी तयारी कई हुई मूं ऐं हिन वक़्तु मां स्टूडियो ते मौजूदु आहियां। तॾहिं मां घर वेंदमि त ईद जी मज़ीद ॿी तयारी कंदमि। अञा त मिठो खाईंदासीं ऐं ख़र्चूं वठंदासीं। तव्हांखे असांजे हिन प्रोग्राम ॿारनि जी दुनिया में अची कीअं लॻो? मूंखे ॾाढो सुठो लॻो तव्हांजे प्रोग्राम में शामिल थी। समक ऐं तव्हांखे ईद जी ख़र्ची वठणी आहे पंहिंजे पेरेंट्स खां? हा। अच्छा, केतिरी वठंदव कुझु अंदाज़ो ताकी भई घणी शयूं टॉयज़ वठी सघूं ऐं पंहिंजे लाइ हली ॾाढी सारी शयूं वठी सघूं त तव्हां केतिरी वठंदव? अञा सोच में आहिनि। हलो ठीकु आहे, तव्हांखां बाद में सवाल पुछंदो त तव्हां पहिरियां सोचे वठो। तव्हां केतिरी मतिलबु वठंदव ख़र्ची जी? मूंखे जेतिरी ख़र्च मिली मां हुन गुज़ारो करे वठंदमि। अच्छा, त हाणे तव्हां ॿुधायो त तव्हां सभिनी खे मैसेज ॾियो त असांखे ईद जी ख़र्ची सेव करणु घुरिजे या असांखे इस्तेमालु करणु घुरिजे? असांखे ईद जी ख़र्ची सेव करणु घुरिजे छो जे असांखे उहो मतिलबु उन जी ज़रूरत पवंदी आहे कॾहिं कॾहिं पैसनि जी त ईद जी ख़र्ची असांखे हुन में कमु अची वेंदी आहे। लेकिन उहे बि कुझु ज़रूरतमंद बि असांजे आसपास हूंदा आहिनि। अगरि असां ॾिसूं त असांजे आसपास कुझु ज़रूरतमंद बि हूंदा आहिनि। अगरि तव्हां पंहिंजी ईद जी ख़र्ची मां थोरो हिसो अगरि उन्हनि खे ॾियो त हुननि जी ईद बि सुठी थी गुज़री सघे दोस्तो। जी बिल्कुलु, तव्हांजी ॻाल्हि सही आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे ईद उल फितर जो मतिलबु छा आहे? लाइक फितर मतिलबु जेके ग़रीब आहिनि, जेके मिस्किन, उन्हनि खे फितरो ॾियणु। ईद त ख़ुशी जी शइ आहे लेकिन हुन में फितरो बि ॾियणु घुरिजे, उन्हनि जी मदद करणु। हलो, त तव्हांजो छा ख़्यालु आहे? तव्हांखे ग़रीबनि खे फितरो ॾियणु घुरिजे? जी बिल्कुलु, ग़रीबनि खे फितरो ॾियणु घुरिजे। इंसान खे सिर्फ़ु पंहिंजे बारे में न सोचणु घुरिजे, इंसान खे ॿियनि जे बारे में बि सोचणु घुरिजे। जेको असां सां गॾु आहे ख़ुशि आहे न आहे, उन जी ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं नथियूं थियनि, असांखे ॿियनि जी ज़रूरतुनि जो बि ख़्यालु करणु घुरिजे। ज़ाहिर आहे असां सभई मुस्लमान भाइर ऐं भेनरूं आहियूं, हाणे पंहिंजे भाइरनि ऐं भेनरुनि जो ख़्यालु रखणो ई पवंदो आहे। अच्छा, ऐं ॿुधो जॾहिं जेके अमीर माण्हू आहिनि उहे कपिड़ा वठंदा आहिनि, जुतियूं वठंदा आहिनि, सभु कुझु कंदा आहिनि, पोइ बि ख़ुशि न आहिनि हूंदा त हिन शइ जी कमी आहे, हिन शइ जी कमी आहे। उहे हमेशह पाण खां मथे खे ॾिसंदा आहिनि लेकिन जेको उन्हनि खां हेठि हूंदो आहे उनजो न कॾहिं सोचंदा आहिनि। कहिड़ी ख़बर हुन वटि कपिड़ा न आहिनि, कहिड़ी ख़बर हुन वटि चपल न आहे, कुझु बि थी थो सघे लेकिन तव्हांखे हमेशह पाण खां हेठि वारे सोचणु घुरिजे। ऐं हुननि वटि अगरि कुझु एक्स्ट्रा पिया आहिनि त तव्हां हुननि ग़रीबनि खे ॾेई बि था सघो दोस्तो। अच्छा, त हलो असां पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हि करे वरिती। हाणे तव्हां लाइक ईद में हाणे तव्हां को का भली शइ कंदो ग़रीबनि सां त उनजे बारे में तव्हां छा सोचियो आहे? मां त सोचियो आहे त मां पंहिंजी ईद मां थोरो हिसो उन्हनि ग़रीब ॿारनि सां शेयर कंदमि। ऐं हिन प्रोग्राम तां वञण खां पोइ तव्हां छा कंदो पंहिंजी ईद में? लाइक सुभाणे ईद जे ॿिए ॾींहं ते तव्हां छा कंदो? ॿिए ॾींहं ते बि असां पंहिंजे व्यूअर्स सां गॾु हूंदासीं पर उन ॾींहं में मां पंहिंजे कज़न्स सां गॾु खेॾंदमि। अच्छा, अॼु त असां हिते ई तव्हां सां गॾु रहंदासीं, घर में बि थोरी वञी मिठो खाईंदासीं, गॾिजी वठंदासीं, लेकिन ईद जे ॿिए ॾींहं ते असां पंहिंजे फ्रेंड्स ॾे वेंदासीं ऐं ॾाढो मज़ो कंदासीं। लेकिन हा, असां ईद जे ॿिए ॾींहं ते तव्हां सां मिलंदासीं। ऐं महिमाननि खां पुछूं त तव्हांजे घर छा चयो हुयो मिठे में?
मुंहिंजे घर मिठे में शीर खुरमो ऐं शाही टुकड़ा ठहिया हुया। अच्छा, ऐं समक फातिमा तव्हांजे घर मिठे में छा ठहियो हुयो? समक तव्हां ख़ामोश छो? तव्हांखे ईदी नाहे मिली छा? कोई ॻाल्हि नाहे, हीअं प्रोग्राम ख़तमु थींदो हुन खां पोइ घर वञी तव्हां ईदी जमा करे अचिजो। ऐं तव्हां ॾिसी अचिजो त तव्हांजे में लाइक घर में छा ठहियो आहे। हलो तव्हां दोस्तो, तव्हांजे घर में छा ठहियो आहे? तव्हां खां बि सुवाल। अच्छा, त मुंहिंजे घर में त शीर खुरमो ठहियो आहे, त मां त मज़े सां खाईंदमि। ऐं छा जो घर वञी एतिरो खाईंदमि जो तव्हांखे छा ॿुधायां, मज़ो अची वेंदो। मां बि कस्टर्ड वञी ॾाढो मूंखे कस्टर्ड वणंदो आहे, ऐं ख़ासि करे मैंगो फ्लेवर, त उहो मां घर वञी खाईंदमि। मूंखे गॾो गॾु हाणे मैंगोस जी मौसम बि त आहे, हाणे असांजे घर में शेक्स बि ठहंदा मैंगो जा, ऐं मैंगो खाए। तव्हांखे मैंगो कीअं लॻंदो आहे? ओ वाओ, लाइक मुंहिंजो त मैंगो फेवरेट आहे। मुंहिंजी वॾी सिस्टर आहे, उहा त लाइक एॾो मैंगो खाईंदी आहे, शेक्स ठाहींदी आहे, मैंगोस खाईंदी रहंदी आहे। उनजो त ॾाढो मोस्ट फेवरेट आहे। मां कॾहिं मूंखे स्ट्रॉबेरीज़ पसंदि आहे, लेकिन मैंगो जे अॻियां त कुझु बि न आहे। मूंखे त हर फ्रूट पसंदि आहे। मूंखे बनानास पसंदि आहिनि, स्ट्रॉबेरीज़, मैंगोस ऐं वाटरमेलन्स, मूंखे हर फ्रूट पसंदि आहे। अच्छा, त कश्यप छो न हींअर असां हिकिड़ो ब्रेक वठूं, पंहिंजे नाज़रीन सां थोरी देरि खां पोइ वापसि अची वरी खां कचहरियूं थींदियूं, त हींअर वठूं था हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। ऐं ईद मुबारक तव्हांखे वरी। ऐं असां हींअर पंहिंजे महिमाननि सां कचहरी करे रहिया हुआसीं, त अचो त उहो वरी खां कंटिन्यू कयूं। त तव्हां कुझु सवालात पुछणु चाहियो था? जी समक, तव्हांजी पिक्चर में त हिकिड़ी शाह अब्दुल लतीफ़ बेटाई जे शाह जे रिसाले जी पिक्चर हुई, त तव्हां को बेत ॿुधाए सघो था? साईं सदाईं कई मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आवाज करें। वाओ वाओ। अच्छा बिस्मा, तव्हांखे लाइक मेहंदी लॻाइणी हुई, पर तव्हांजे हथनि में मूंखे मेहंदी छो नथी नज़र अचे? लाइक ईद जी तयारियुनि में मेहंदी बि हूंदी आहे, चूड़ियूं हूंदियूं आहिनि, पर मूंखे समझ जे हथ में थोरी थोरी मेहंदी नज़र अचे पई। ओ वाओ, मतिलबु तव्हां ईद जे लाइ मेहंदी लॻाई आहे? मेहंदी पसंदि आहे तव्हांखे? हाँ ॾाढी। अच्छा, ऐं तव्हां छो न लॻाई मेहंदी? मूंखे मेहंदी लॻाइण जो टाइम ई न मिलियो। ईद जी तयारियुनि में मां एतिरी मसरूफ़ हुयमि। ओ छाजे करे? तव्हां कहिड़ी तयारियूं पिया कयो? मूंखे कुझु मतिलबु लास्ट टाइम मतिलबु जीअं चूड़ियूं वठणियूं हुयूं, बाज़ार कुझु मतिलबु मुंहिंजो दुपट्टा मैचिंग करणा हुया, वठणा हुया, त उहो कुझु रहिजी वियो, तंहिंजे करे मां बाज़ार हली हुयमि। वापसि आयमि त मतिलबु मेहंदी लॻाइण जो टाइम ई न रहियो। जी नाज़रीन, इन सां ख़बर पए थो त ॿार, नंढा ॿार जेके सभु माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजी ईद जी एॾी तयारी हूंदी आहे जो कॾहिं न कॾहिं का न का शइ त रहिजी वेंदी आहे। त बिस्मा, हाणे ईद में कीअं पियो लॻे? मज़ो अचे वेठो? ऐं असां सां ॻाल्हाइण, ऐं ईद जो हिकिड़ो ॾाढो भलो मौक़ो आहे, मेहरान टीवी ते आयल भलो त लॻंदो हूंदो, भलो फील ॾाढो सुठो थो लॻे मूंखे हिते अची, ऐं ॾाढो मूंखे भलो मज़ो आयो। अच्छा, सबक तव्हांखे भलो लॻे थो? मज़ो अचे वेठो? हाँ समझ तव्हां किथे किथे घुमण वेंदा आहियो? ईद ते तव्हां घुमण वेंदा हूंदो, ॿाहिरि वेंदा हूंदो, पंहिंजे कज़न ॾे वेंदा हो? हाँ अच्छा, त अॼु तव्हांजो छा ख़्यालु आहे त तव्हां अॼु पंहिंजे कज़न्स ॾे वेंदो? हाँ मज़ो कंदा? समझ तव्हांजी फेवरेट गेम कहिड़ी आहे? ईद में जेका तव्हां खेॾंदा आहियो का गेम? हाइड एंड सीक। हाइड एंड सीक। वाओ। समझ तव्हांजी बेस्ट फ्रेंड जो नालो छा आहे? किंजा। किंजा। मतिलबु तव्हां ईद में हुननि जे घर वेंदो? हाँ अच्छा, समझ तव्हांजी दोस्त खे असां हितां खां ईद जूं लख लख मुबारकूं था ॾियूं। अच्छा बिस्मा, तव्हांजी बेस्ट फ्रेंड कीअं? समझ तव्हां बि ॾियो पंहिंजी दोस्त खे ईद जूं मुबारकूं। चओ ईद मुबारक। ईद मुबारक। अच्छा बिस्मा, तव्हांजी का बेस्ट फ्रेंड? जी मुंहिंजो त हिकिड़ी बेस्ट फ्रेंड आहे, घणियूं सारियूं बेस्ट फ्रेंड्स आहिनि। त तव्हां बि हुननि खे ईद मुबारक चई छॾियो। हालांकि सभिनि नाज़रीन खे असां सभु मिली हिकु दफ़ा ईद मुबारक था चऊं। ईद मुबारक। हलो समक, हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांजो लाइक घर में मिठे में छा ठहियो आहे? कुझु ख़बर आहे? या तव्हां ईअं अची वियो, मम्मा ठाहे पई न ख़बर न पई सघी? समक सोचे पई हींअर। हलो लॻे थो त समक सोच में गुम लॻी पई आहे। समक पंहिंजी पेंटिंग जे बारे में सोचंदी हूंदी। जी। समक, तव्हांखे खाइण जी शइ जी पेंटिंग छो न ठाही आहे? अॼु त ईद जो ॾींहुं आहे, अॼु घर वञी मिठियूं शयूं बि खाईंदासीं। तव्हां मिठियुनि शयुनि जी पेंटिंग छो न ठाही आहे? पर हूअं इहे पेंटिंग्स बि तमामु घणियूं मिठड़ियूं पेंटिंग्स हुयूं, त मिठी शयुनि जी ज़रूरत ई न आहे, त हीअ पेंटिंग्स एॾियूं मिठड़ियूं हुयूं। अच्छा बिस्मा, तव्हां पेंटिंग में कीअं आहियो? मूंखे आर्ट जो ॾाढो शौक़ु आहे। अच्छा, तव्हांजो हॉबीज़? मुंहिंजो हॉबीज़ सिंगिंग, लिसनिंग टू म्यूज़िक ऐं ट्रैवलिंग
ये सब हॉबीज़ आहिनि। बिस्मा तव्हां व्लॉगिंग ते वेंदा आहियो त तव्हां उहो शेयर कयो, तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहंदो आहे? मुंहिंजो एक्सपीरियंस ॾाढो सुठो रहंदो आहे। मूंखे हिस्ट्री सां ॾाढी दिलचस्पी आहे जी। त मां जॾहिं कंहिं तारीख़ी जॻह ते वेंदी आहियां त मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। त हींअर ताईं मां काफ़ी सारी जॻहनि ते वञी चुकी तव्हां आहियां। केतिरी जॻहियुनि ते वञी चुका आहियो? कम से कम 13 जॻहनि ते मां वञी चुकी 13 आहियां। जॻहियूं। तव्हांजी फेवरेट कहिड़ी हुई? मुंहिंजी फेवरेट नॉई कोट जी। अच्छा, तव्हां हुनजे बारे में ॿुधायो। हिस्ट्री हुन जी ॿुधायो असांखे, जी, एक्सप्लेन कोट जी जो किलो मीर सोराब खान टालपुर ठारायो जी। ऐं वरी कोट जी जो किलो हुयो उहो 1790 में तामीर थियो हुयो। ऐं तव्हां ॿुधाईंदो त उनखे ठाहिण जे लाइ किथां माण्हू आया, कहिड़ा कारीगर हुआ? हाँ, कोट जी जो किलो जेको हुयो उनखे ठाहिण जे लाइ जैसलमेर मां मीर सोराब खान टालपुर जेको आहे उन कारीगर घुराया हुया। अच्छा बिस्मा, तव्हां मूंखे पहाड़ मां जॾहिं मामा वारनि सां गॾु घुमण हली वेंदी आहियां कंहिं हिस्टोरिक प्लेस ते, लाइक ईअं लॻंदो टाइम मशीन सां तव्हां बिल्कुलु पोइ ते अची विया आहियो। लाइक डोरेमोन सां टाइम मशीन में तव्हां पोइ ते अची विया, ॾाढो भलो फील ईंदो आहे। ईद ते तव्हां सोचो था त ईद जे ॿिए ट्रेनिंग ते तव्हां केॾे वेंदो हिस्टोरिक प्लेस ते? जी, प्रोग्राम ठाहियो आहे पर फ़िलहाल त ईद जी मसरूफ़ियत हूंदी त ईद खां पोइ मां सोचियो आहे त मां हा, तव्हां घुमण जी ॻाल्हि था कयो त हींअर असां खे तव्हां कहिड़ो शहर था विज़िट करायो? ख़ैरपुर में? हींअर मां तव्हांखे खैरपुर में हिकिड़ो जेको जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो कोट जो किलो आहे उहो विज़िट कराईंदमि। ओके, पोइ नाज़रीन अचो त असां उहो किलो घुमूं था। Kottaji is situated at the foot of the Rohri Hills. This fort was built around 1790 by the Talpur dynasty ruler of Upper Sindh, Mir Sohrab, who reigned from 1783 to 1830 AD. फ्रेंड्स, अब जैसे ही फोर्ट में स्टेप इन करते हैं तो आपको एक डिफरेंट फील आता है। ये मैग्निफिसेंटली जायंट स्ट्रक्चर आपको ओवरवेलम कर देगा। The fort has 3 layers of security enclosure. हर एक लेयर पर एक बहुत मजबूत गेट नस्ब है। कोटडीजी को जिस भी एंगल से देखिए वहां से वो खूबसूरत ही दिखता है। Kottiji had 3 towers for defense purpose. The place I am standing is one of the watchtower. Watchtowers were built to keep an eye on possible invaders.
entering the second security layer. फ्रेंड्स, आपको क्या लगता है कि ऐसी मजबूत दिफाई निज़ाम की मौजूदगी में क्या कोई इन्वेडर इस फोर्ट में एंटर हो सकता था? आप मुझे कमेंट में प्लीज़ बताइएगा। तो इस वक्त मेरे अलावा यहाँ कोई इन्वेटर नहीं और मैं भी चल चल कर थक चुकी हूँ। फ्रेंड्स, अगर आप यहाँ आएँ तो अपने साथ पानी और स्नैक्स ज़रूर लाएं। वेलकम नाज़रीन, अव्हां खे वरी खां असां ईद जूं मुबारकूं था ॾियूं ऐं असांजे महिमाननि सां असांजी कचेरी हली रही हुई ऐं हीअ जेको तव्हां ख़ैरपुर मिरर्स जो ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं वरी तव्हां वीडियो बि ॾिठी, हुन सां मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे ॾाढी दिलचस्पी हूंदी ऐं तव्हां ज़रूरु वेंदो होॾे। हाणे तव्हां असां सां वादो कयो ईद जो ॾींहुं त तव्हां ज़रूरु होॾे वेंदो। अच्छा समक, तव्हांजा घणा भेण भाउ आहिनि या तव्हां अकेला ई हो? 5 भेण भाउ। घणी भेणूं ऐं घणा भाउ? 2 भेणूं 3 भाउ। अच्छा, तव्हांजी भेणुनि खे ऐं भाउनि खे पेंटिंग्स ईंदियूं आहिनि? तव्हांजी हेल्प कंदा आहिनि? पर तव्हां में सभु खां चङी पेंटिंग केरु ठाहींदी आहे? तव्हां सभिनि भेणुनि मां सभिनि खां भलो पेंटिंग केरु ठाहींदी? मुंहिंजी भेण ठाहींदी आहे। ऐं हुन भेण जो नालो छा आहे? सोनेती। सोनेती, कहिड़ो सुठो नालो आहे। समझ में तव्हांखे पंहिंजे नाले जी मीनिंग ख़बर आहे? मीनिंग सोच में। हलो ठीकु आहे, तव्हांखे मीनिंग न ख़बर, मां ई ॿुधाए थी वठां। मुंहिंजे नाले जी मीनिंग आहे राज़। अच्छा, ऐं असांजे ॿी महिमान खां पुछूं, तव्हांजे नाले जी मीनिंग छा आहे? मुंहिंजे नेम जी मीनिंग आहे शुरूआत। अचो त नाज़रीन, हींअर असां हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक था वठूं। वेलकम नाज़रीन, अव्हांखे भली खां भली कार था कयूं हिन ईद जो स्पेशल प्रोग्राम ॿारनि जी दुनिया में। ऐं असांखे टेक्नोलॉजी जी त तमामु घणी ॼाण आहे ऐं पहिरीं जीअं ज़माने में जीअं जादूगर कहलाइजंदा हुया, उअं ई हाणे मोबाइल में बि कुझु जादू अची विया आहिनि। त तव्हां ॿुधायो त ॿार मोबाइल जो यूज़ कीअं कंदा आहिनि? ॿार मोबाइल में गेम्स खेॾंदा आहिनि, अहिड़ी शयूं त कंदा आहिनि, पर मोबाइल में अहिड़ी टेक्नोलॉजीज़ आहिनि जिनमें जीअं हूंदा आहिनि मोशन्स न, जीअं तव्हां अॻे खां पोइ था हलिया वञो एंड रिवर्स एंड काफ़ी सारी शयूं हूंदियूं आहिनि। उन सां यादि आयो त मोबाइल में बि असां तव्हांजी वीडियोस बि ॾिसी था सघूं बिस्मा। त वीडियोस सां यादि आयो त असांजी हिकिड़ी अदड़ी आहे, उन जी बि असां तव्हांखे वीडियो ॾेखारींदासीं। पर उन खां पहिरीं तव्हां जीअं घुमायो पिया, उअं ई ॿार घुमण बि वेंदा ईद ते। कुझु रानी बाग ते वेंदा, जेके हैदराबाद में आहिनि, जेके कराची में आहिनि, उहे बि समुंड ते वेंदा। ऐं हा, ऐं कुझु माण्हू घर वेही असांजो प्रोग्राम बि ॾिसंदा हूंदा। हा, कुझु ॿार शौक़ीन हूंदा आहिनि खाइण जा, घर प्रोग्राम ॾिसंदे ॾिसंदे बि खाईंदा रहंदा आहिनि। ऐं कोई ॿाहिरि वञी बि खाईंदा आहिनि। जी, ॿाहिरि वञी होटल्स ते वेही खाईंदा आहिनि। ऐं ईद जो त पंहिंजो ई मज़ो हूंदो आहे, ॿाहिरि वञो या तव्हां टीवी ते शोस ॾिसो, ईद प्रोग्राम्स, ॾाढो मज़ो ईंदो आहे ईद ते। असां घर वञी ॿाहिरि घुमण वेंदासीं, खाइण वेंदासीं, ॾाढो मज़ो कंदासीं। जी, कुझु ॿार खेॾण जा शौक़ीन हूंदा आहिनि त उहे ॿाहिरि वञी खेॾंदा आहिनि। हाणे दोस्तो, जीअं त असां टेक्नोलॉजी जी ॻाल्हि कईसीं त रिवर्स, फॉरवर्ड, फास्ट, स्लो इहो थी सघे, त ईअं ई हिकिड़ी अदड़ी जी रिवर्स वीडियो आहे, उहा असां तव्हांखे ॾेखारियूं था।
दोस्तों हीअं तव्हां वीडियो क्लिप ॾिठो टेक्नोलॉजी जे ज़रिए हिकिड़ी टेक्नोलॉजी अहिड़ी शइ आहे जंहिंजे करे असां कुझु तमामु घणा वॾा कारनामा अंजाम था ॾेई सघूं जीअं त कुझु माण्हू वीडियो गेम्स खेॾी हुनजी वीडियोस ठाहींदा आहिनि ऐं उन खां पोइ कुझु माण्हू अहिड़े रिवर्स में कंदा आहिनि कुझु स्लो मोशन में कंदा आहिनि ऐं डिफरेंट हूंदा आहिनि मोशन्स अॻिते पोइ फास्ट स्लो काफ़ी सारा हूंदा आहिनि त असां हाणे पंहिंजो जेके गेस्ट हुननि खां पुछंदासीं त उन्हनि खे को गीत ईंदो आहे उन्हनि खां को गीत ॿुधंदासीं बिस्मा तव्हांखे को गीत ईंदो आहे पाकिस्तान जो गीत या अहिड़ो को मोकिलो ईंदो आहे हलो ॿुधायो जी ॿुधायो सोहनी धरती अल्लाह रखे कदम कदम आबाद कदम कदम आबाद तुझे कदम कदम आबाद सोहनी धरती अल्लाह रखे कदम कदम आबाद कदम कदम आबाद तुझे कदम कदम आबाद वेरी गुड वेरी गुड अच्छा फातिमा खां पुछूं त तव्हांखे कोई पोयम यादि आहे कोई बेत यादि आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकु पोम अहिड़ी को गीत कुझु पर चईंदो त तव्हां ॿुधायो समझ कोई गीत तव्हांखे यादि आहे जूजू माटी या पैसो लदो पट तां तव्हांखे कोई पोयम नथी अचे शाह साईं जो कोई बेत ॿुधायो असांखे हलो अञा त समझ सोचे पई लॻे थो त अॼु समझ ईदी न मिली त अञा ताईं हुनजो मूड नाहे थियो त दोस्तो तव्हां फिकुर न कयो तव्हांखे बि समझ ईदी मिलंदी तव्हां घर वञो तव्हांखे ईदी मिलंदी ऐं इंशाअल्लाह कुझु घणी मिलंदव त दोस्तो असां हींअर प्रोग्राम खे हलायूं पिया पर तव्हां खां हिकिड़ो मैसेज था वठूं बिस्मा त तव्हां छा था चवणु चाहियो त ईद जे हवाले सां जेके व्यूअर्स आहिनि असांजा उन्हनि खे छा था चवणु चाहियो ईद जे हवाले सां मां ईद जे हवाले सां उन्हनि खे चवणु चाहींदमि त मतिलबु ॿाहिरि वञनि पंहिंजो मतिलबु ईद जेका आहे हिकिड़ो अहिड़ो मतिलबु मौक़ो आहे जंहिंमें सभु गॾिजी ईद मल्हाईंदा आहिनि ऐं मतिलबु ख़ुशी मल्हाईंदा आहिनि त मां चाहींदमि त ईद घर वेही ऐं मतिलबु ईअं वेही कान थींदी आहे ईद जो ख़ुशी ईअं मिलंदी आहे त तव्हां पंहिंजे रिश्तेदारनि ॾे वञो दोस्तनि ॾे वञो ऐं सभु गॾु मिली ईद कयो ऐं ईद सिर्फ़ु फोन मोबाइल वीडियो सां न थींदी आहे जॾहिं माइट मिलंदा आहिनि जॾहिं दोस्त मिलंदा आहिनि ख़ुशियूं थींदियूं आहिनि ईद जो मतिलबु ई ख़ुशी आहे त तव्हां हिक ॿिए में ख़ुशी आणियो दोस्तनि सां मिलो मज़ो कयो ॾाढो हाणे कशिफ तव्हां कोई मैसेज ॾियणु छा चाहियो ईद जे हवाले सां ईद जे हवाले सां त मां त सभिनि खे छा थी चवणु चाहियां मुबारक थी ॾियणु चाहियां त तव्हां काफ़ी माण्हू जिन ॾह रोज़ा रखिया काफ़ी माण्हुनि घटि रोज़ा रखिया पर रोज़ा रखिया तव्हां सभिनि खे मुबारक हुजे ऐं उन्हनि जे लाइ त ईद काफ़ी ख़ासि हूंदी आहे जेके सॼा रोज़ा रखनि था उन्हनि जे लाइ एज़ अ गिफ्ट हूंदो आहे जॾहिं उन्हनि सॼे महीने महिनत कई हूंदी आहे ईद उन्हनि जे लाइ हिकिड़ो गिफ्ट हूंदो आहे त मां बिस्मा वांगुरु चवंदमि त तव्हां फ़ोननि मोबाइलनि सभिनि खे छॾियो ऐं ईद मल्हायो ऐं ख़ुशियूं बांटियो जी दोस्तो हीउ प्रोग्राम तव्हांजो आहे ॿारनि जी दुनिया ऐं हाणे सुभाणे इन ई वक़्तु ते तव्हां सां इंशाअल्लाह ताला मुलाक़ात थींदी ऐं उन खां पोइ असां सुभाणे बि तव्हां सां नया नया रंग ॾेखारींदासीं तव्हांखे सुभाणे नया महिमान हूंदा असां सां पंहिंजी मेज़बान मंसूर कलबाणी ऐं मां कशिफ राजपूत खे ॾींदा इजाज़त इंशाअल्लाह ताला सुभाणे मिलंदासीं अल्लाह हाफ़िज़।